अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर जे बारे में अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों काफ़ी दोस्त इहो पुछी रहिया आहिनि ऐं दोस्तनि जी कमेंटूं पियूं अचनि त पापनगर ड्रामो कॾहिं हलायो वेंदो। दोस्तों पापनगर जा 3 टीज़र जॾहिं बि पूरा थींदा त उन्ही खां पोइ हिकु प्रोमो ईंदो अव्हां जे साम्हूं। प्रोमो ईंदो त उन्ही खां पोइ तमामु जल्द एपिसोड अची वेंदी, यानी इहे शयूं पूरा थींदा त पोइ उनजी एपिसोड अची वेंदी। दोस्तों पापनगर ड्रामे में सुठा सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि। अब्बास गुल उडाड़ी जो मेन किरदारु आहे ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं साईं निसार शाह ऐं ॿिया सिंध जा नाले नाले वारा अदाकार पिणु हिन में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों ही KTN TV वारनि जो वॾो सोप सीरियल ड्रामो आहे ऐं हिन जो नालो आहे असल पापनगर। यानी इन जो नालो पहिरियां रेबेल हुयो, बहरहाल नालो चेंज कयो वियो। इन जो नालो जेको आहे रेबेल रखियो वियो, यानी रेबेल नाले खे ड्रामे खे हाणे नालो चेंज कयो वियो आहे, पापनगर नालो रखियो वियो। दोस्तों पापनगर ड्रामे में जेको आहे खून ख़राबी घणी थींदी ऐं ही दोलाब ड्रामे खां बि बहितर ड्रामो आहे, यानी दोलाब ड्रामे जे बराबरि ही ड्रामो बीहंदो। यानी ही तमामु जल्द हाणे अव्हां जे ॿारनि जे साम्हूं अचण वारी आहे। ही सोप सीरियल ड्रामो आहे KTN TV वारनि जो। दोस्तों हिन जी टाइम अञा यानी तारीख़ अञा नाहे ॾिनो वियो। जॾहिं बि हिन जी तारीख़ ॾींदा त असां तव्हांखे ज़रूरु इतला कंदासीं ऐं तव्हांखे बि ज़रूरु इहो ॿुधाईंदासीं त हिन टाइम ते पापनगर ड्रामे खे हलायो वेंदो। यानी हू पोइ पाण ॿुधाए छॾींदा त अहिड़े टाइम ते पापनगर जी एपिसोड ईंदी। दोस्तों हिन ड्रामे में साईं निसार शाह कमु करे रहियो आहे ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं ॿिया केतिरा ई सुठा सुठा अदाकार पिणु हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। ही बि वॾो सोप सीरियल ड्रामो आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे। दोस्तों ही ड्रामो तमामु जल्द अचण वारो आहे अव्हां ॿारनि जे साम्हूं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।